दोस्तों ई सेरो चवां थो मुंहिंजो प्यारो भाउ काजी अहमद खां अमन बख्श जे पुट जो सेरो आहे। अल्लाह सुहेल अहमद खे जड़ी हयाती दींदो, अल्लाह सुहेल अहमद खे जड़ी हयाती दींदो। अहमद बख्श जो बचड़ो सुहेल अहमद खे जड़ी हयाती दींदो, अल्लाह सुहेल अहमद खे जड़ी हयाती दींदो। अहमद बख्श जो बचड़ो, अहमद बख्श जो बचड़ो तरकीबा